मोहब्बतन जो माग एक अड़े गोठ की कहानी जैसे जर जो पानी कड़ो ऐं फसल सिर्फ वस ते थियन। इन करे गोठ वारन जी हर वक्त नज़रूं मथे आसमान तरफ हूंदियूं आहिनि। बुखन दुखन में जिंदगी गुजारण का पोइ बि जुबान ते हर वक्त मालिक जी ज़ात जो शुक्र बिजा आणीदा रहन था। पाण में विढ़न था, झगड़ो कन था ऐं ॿारनि जियां हिकु ॾींहुं विढ़न ऐं ॿिए ॾींहुं सभु हिकु थियो वञनि। दिल में कॾहिं भी नफ़रतन के जन्म कोन था ॾियनि ऐं हर वक्त एक ॿिए सां मोहब्बत वंडीदा रहन था। इन कहानी जा सब किरदार पंहिंजी अलग सुञाणप रखन था। ही आहे मुजेरी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे अॼु मोहब्बतन जे माग जे बारे में ॿुधाईंदासीं। ड्रामा सीरियल मोहब्बतन जो माग हाणे अची वियो आहे। इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी वियूं आहिनि। तव्हांखे यको इंतज़ार हुयो त ड्रामा सीरियल ज़र ज़िंदगी ख़त्म थी वियो आहे, उन खां पोइ छा ज़र ज़िंदगी 2 हलंदो या वरी ॿियो को ड्रामो ईंदो। जी हा दोस्तों, उन खां पोइ ड्रामो अची वियो आहे मोहब्बतन जो माग। मोहब्बतन जे माग में भी सुठी किरदार आहे, सुठा अदाकार आहिनि। ही भी सुठी ज़र ज़िंदगी वांगुरु चाह रखंदो। हिनखे तफ़सील सां ॾिसंदो त तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदो। सॼी तफ़सील सॼी ख़बर तव्हांखे लालजान बलोच ऑफिशियल यूट्यूब चैनल तां मिलंदो। लालजान बलोच ऑफिशियल यूट्यूब चैनल विज़िट कयो, तव्हांखे हर ड्रामे जो ख़बर सभ खां पहिरियां ई मिलंदो।